अलैहिम अनित्तुम हरीसुन 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 अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम फ़इन तवल्लौ फकुल हस्बियल्लाह ला इलाहा इल्लल्लाहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। अल्लाह साईं क़ुरान मजीद में फरमायो, मां जेको तव्हांखे नबी ॾिनुमि उहो तव्हांजे जिन्सनि मंझां आहे ऐं उहो तव्हांजे हिदायत जे मथां हरीस आहे ऐं मोमिननि ते शफ़क़त कंदड़ महिरबान नबी ॾिनोमांव। पोइ पैगंबर चवनि जेकॾहिं इहे तोखां फिरी वञनि फ़इन तवल्लौ, पोइ उनखे चओ त मूंखे अलाह काफ़ी आहे ऐं मुंहिंजो रब उहो आहे जेको वॾे अर्श अज़ीम जो मालिक आहे। काल या मरियम, ज़कर अलैहिस्सलाम नबी नंढड़ी मरियम खे हुजरे में बंदि करे छॾे वियो। नबी तबलीग बि कंदा, मज़दूर बि कंदा हुया। ज़कर अलैहिस्सलाम नबी तबलीग ते हलियो वियो। नंढड़ीअ खे 2 ॾींहंनि जो खाधो पीतो ॾेई 7 ॾींहं 8 ॾींहं लॻी वियसि। मोटी जे आयो दरवाज़े ते, मोटी जे आयो दरवाज़े ते, तालो जे खोले, काल या मरियम अन्ना लकी हाज़ा, किथों आंदो थी मरियम हे माल। नंढड़ी मरियम जवाब थी ॾे, कालत मिन्हु इंदिल्लाह, भई बाबा अल्लाह जी तरफ़ों माल आयो आहे। पोइ कंहिंखे सॼी कीअं पुकारी, छा चई? नंढड़ी मरियम थी चए, बाबा जंहिंजो हे ज़िक्र आहे, फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरू ली वला तकफुरून। अल्लाह साईं थो चए, जेको 5 माण्हुनि खे विहारे फर्श ते मुंहिंजी नेकी करे, मां रब उन जी मलाइकनि खे विहारे अर्श ते उन बाने जी नेकी हलाईंदो आहियां।